يا أيها الناس اعبدوا ربكم الذي خلقكم والذين من قبلكم لعلكم تتقون. اے انسانو पंहिंजे पालनहार जी इबादत कयो जे अव्हां खे पैदा कयो ऐं उन्हनि खे पैदा कयाई जेकी अव्हां खां अॻु हुआ तव्हां परहेज़गार थी वञो. الذي جعل لكم الأرض فراشا والسماء بناء وأنزل من السماء ماء فأخرج به من الثمرات رزقا لكم فلا تجعلوا لله أندادا وأنتم تعلمون. जंहिं अव्हां लाइ ज़मीन खे विछाणो बनायो ऐं आसमान खे छत बनायो ऐं आसमान मां पाणी नाज़िल कयाई पोइ उन जे ज़रिए अव्हां जे खाधे लाइ मेवा पैदा कयाई पोइ अव्हां अल्लाह लाइ शरीक न बनायो हालांकि तव्हां ॼाणो था. وإن كنتم في ريب مما نزلنا على عبدنا فأتوا بسورة من مثله وادعوا شهداءكم من دون الله إن كنتم صادقين. ऐं जेकॾहिं अव्हां उन कलाम बाबति शक में आहियो जेको असां पंहिंजे पाने ते नाज़िल कयो आहे त पोइ उन जहिड़ी का हिकु सूरत ठाहे आणियो ऐं उन लाइ अल्लाह खां सवाइ भली पंहिंजे मददगारनि खे बि सॼो जेकॾहिं तव्हां सचा आहियो. فإن لم تفعلوا ولن تفعلوا فاتقوا النار التي وقودها الناس والحجارة أعدت للكافرين. पोइ अगरि अव्हां ईअं करे न सघो ऐं अव्हां ईअं करे ई न सघंदव त पोइ डिॼो जहन्नम जी उन बाहि खां जंहिंजो ॿारण माण्हू यानी कुफ़ार ऐं पत्थर यानी उन्हनि जा बुत आहिनि जेका काफ़रनि लाइ तयारु कई वई आहे. وبشر الذين آمنوا وعملوا الصالحات أن لهم جنات تجري من تحتها الأنهار كلما رزقوا منها من ثمرة رزقا قالوا هذا الذي رزقنا من قبل وأتوا به متشابها ولهم فيها أزواج مطهرة وهم فيها خالدون. ऐं ए नबी मुबारक ॾे उन्हनि माण्हुनि खे जन ईमान आंदो ऐं चङा अमल कयाऊं त बेशक उन्हनि लाइ जन्नत जा बाग़ आहिनि जिन जे हेठां खां नहरूं वहनि थियूं. जॾहिं बि उन्हनि बाग़नि जे मेवनि मां उन्हनि खे खाइण लाइ मेवो ॾिनो वेंदो त सूरत ॾिसी चवंदा त ही त उहो साॻियो आहे जेको असांखे अॻु ॾिनो वियो हुयो हालांकि उहे सिर्फ़ उन मेवे सां सूरत में मिलंदड़ जुलंदड़ ॾिना वेंदा ऐं उन्हनि लाइ उन जन्नत में पाकीज़ा घर वारियूं हूंदियूं ऐं उहे उन में हमेशह रहण वारा हूंदा. إن الله لا يستحيي أن يضرب مثلا ما بعوضة فما فوقها فأما الذين آمنوا فيعلمون أنه الحق من ربهم وأما الذين كفروا فيقولون ماذا أراد الله بهذا مثلا يضل به كثيرا ويهدي به كثيرا وما يضل به إلا الفاسقين. बेशक अल्लाह समझाइण लाइ मिसाल ॾियण में को बि हया नथो करे पोइ मच्छर जो हुजे या ज़िल्लत में उन खां वधीक हुजे पोइ उहे माण्हू जिन ईमान आंदो से ॼाणनि था उहो उन्हनि जे पालनहार पारां हक़ आहे ऐं पर जिन कुफ़ुर कयो से चवनि था ही मिसाल ॾियण मां अल्लाह छा थो चाहे. हक़ीक़त ही आहे त उन मिसाल सां घणनि खे गुमराह करे थो ऐं घणनि खे उन ज़रिए हिदायत ॾे थो ऐं उन सां गुमराही में नथो विझे मगर नाफ़रमाननि खे. الذين ينقضون عهد الله من بعد ميثاقه
ويقطعون ما أمر الله به أن يوصل ويفسدون في الأرض أولئك هم الخاسرون जेकी अल्लाह जे मुआहिदे खे पक्को करण खां पोइ टोड़नि था ऐं छिननि था उन्हनि गांढापन खे जिन जे ॻंढण जो अल्लाह हुकुम ॾिनो आहे ऐं ज़मीन में फसाद मचाइनि था उहे ई नुक़सान वारा आहिनि كيف تكفرون بالله وكنتم أمواتا فأحياكم ثم يميتكم ثم يحييكم ثم إليه ترجعون तव्हां अल्लाह जो इनकार कीअं था कयो हालांकि तव्हां बेजान हुयो पोइ तव्हां खे जियारियाई पोइ तव्हां खे मारींदो वरी जियारींदो वरी तव्हां उन ॾांहुं मोटाया वेंदो هو الذي خلق لكم ما في الأرض جميعا ثم استوى إلى السماء فسواهن 7 سماوات وهو بكل شيء عليم उहो ई आहे जे ज़मीन जी हर शइ अव्हां लाइ पैदा कई पोइ काइनात जे मथे हिसनि ॾांहुं मुतवजे थियो पोइ उन्हनि खे बराबर करे 7 आसमान बनायाई ऐं उहो हर शइ जो इल्मु रखण वारो आहे